ओम शांति। अजय जी मुरली तारीख है 29/10/2021। आज मुरली में गीता। ओम नमः शिवाय। अज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मीठी मीठी सिकी लदी ॿारनि भक्ति जी महिमा ॿुधी तव्हां बि महिमा ॻाईंदा आहियो, हाणे न ॻाईंदा आहियो। ॿियो न तव्हांजे लाइ कोई महिमा जी ज़रूरत आहे। जो भगत कंदा आहिनि उहे तव्हां ॿार न करे सघंदा आहियो। तव्हां भगत हुयो, हाणे तव्हांखे भॻवानु मिलियो अथव। असां भॻवान जा ॿार ठहिया आहियूं। सभिनि खे इकठो त मिली न सघे। बाप सभिनि खे इकठो कीअं पढ़ाईंदो? इहो त थी न सघंदो आहे। सभी भगत भी इकट्ठा न थी सघंदा आहिनि। बाप खे पढ़ाइणो ज़रूरु आहे। जीअं राजयोग आहे, सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य स्थापन थियणो आहे। ॿारनि खे प्रदर्शनी में सम्झाइणो आहे। त्योहार आदि ते भी तव्हां सुठी रीति सर्विस करे सघंदा आहियो। तव्हांखे पंहिंजो ई राज्य स्थापन करिणो आहे। तव्हां शिव जी शक्ति महारथी सेना आहियो। ॿियो कोई ड्रिल आदि तव्हां न सेखारींदा आहियो। तव्हां रूहानी ड्रिल सेखारींदा आहियो। हीअ ड्रिल भारत जी नामी ग्रामी आहे। इहा आहे योग जी ड्रिल। आत्मा खे परम पिता परमात्मा खे यादि करिणो आहे। उन सां आत्मा खे शांति शक्ति गुण ज्ञान जो वरसो मिलंदो आहे। हिन में लड़ाई जी कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां बाप खां वरसो था वठो। हिन में लड़ाई जो कोई कनेक्शन न आहे। तव्हां आहियो बेहद जे बाप जा वारिस। त बाप जो ठही करे बाप जी श्रीमत ते हलणो आहे। बाप जी मत लड़ाई आदि जी न आहे। बाप त सिर्फ़ु चईंदो आहे मिठा मिठा ॿार तव्हां सतो प्रधान हुयो, राज्य कंदा हुयो, हाणे तव्हांखे स्मृति आई। बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। ॻाईंदा बि आहियूं 84 जन्म मनुष्य वठंदा आहिनि। 84 लख इहे त गपोड़ा आहिनि। भक्ति मार्ग में जंहिंखे जो आयो सो पढ़ंदा रहंदा आहिनि। ड्रामा अनुसार ये भक्ति मार्ग जी सामग्री आहे। सत्य त्रेता में भक्ति हूंदी न आहे। भक्ति अलॻि, ज्ञान अलॻि। तव्हां ॿारनि जे सिवाइ ॿियो कोई ऋषि मुनि आदि जी बुद्धि में इहे ज्ञान न आहे। उन्हनि खे इहो बि मालूम न आहे कि सुख अलॻि दुख अलॻि। सुख बाप ॾींदा आहिनि, दुख रावण ॾींदो आहे। तव्हां सूर्यवंशी चंद्रवंशी हुयो, हाणे 84 जो चक्कर लॻाए शूद्रवंशी ठहिया आहियो। बाप स्मृति ॾियारंदा आहिनि तव्हां विश्व जा मालिक हुयो। तव्हां 84 जन्म भोगे हेठि उतरंदा आया। तुच्छ बुद्धि तमो प्रधान ठही विया आहियो। सतो प्रधान वारनि खे स्वच्छ उच्च बुद्धि चइबो आहे। तमो प्रधान खे नीच बुद्धि चइबो आहे। नीच बुद्धि वार उच्च बुद्धि वारनि खे नमस्ते कंदा आहिनि। इहे तव्हांखे बि मालूम न हुयो कि असां ई ऊच हुयासीं, हाणे असां ई नीच रहिया आहियूं। केरु? आत्मा ई। बाबा सम्झाईं जंहिं पहिरें नंबर में जन्म वरितो उहो बि तमो प्रधान थी वियो, हाणे सतो प्रधान ठहे थो। 84 जन्म भी सूर्यवंशी वठंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां विश्व जा मालिक हुयासीं, पावन सतो प्रधान हुयासीं। पते थोड़ी विश्व जो मालिक ठहींदो। उन्हनि जी ही महिमा ॾिसो केतिरी ऊची आहे। सर्वगुण संपन्न सूर्यवंशी वारनि सतयुग खे चईंदासीं। त्रेता 14 कला वारनि खे संपूर्ण न चईंदासीं। सूर्यवंशी जेका 16 कला आहिनि उन्हनि खे ई सर्वगुण संपन्न चईंदासीं। बाबा चईंदा आहिनि इहे बि ॿारनि खे सम्झायो आहे। इहे ज्ञान अति सहज आहे। इन खां सहज त कोई ॻाल्हि हूंदी न आहे। भक्ति में त केॾी प्रकार जी महिनत ग्रंथ शास्त्र पढ़णा पवंदा आहिनि। हिते त बाबा एॾो सहज रीति ॿुधाईंदा आहिनि। सिर्फ़ु स्वयं खे सम्झो आत्मा ऐं मूंखे बि निराकार रूप में यादि करो। बाबा एॾो रहमदिल आहे। बाबा ॼाणंदो आहे भक्ति में ॿारनि ॾाढा धक्का खाधा आहिनि, ॾाढी महिनत कई अथई। हिन करे बाबा चए थो द्रौपदी जा पांव दॿाया न। बाबा वटि ॿुढी माता ईंदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां भक्ति में धक्का खाई थकी आहियो न, हिन करे बाबा हाणे तव्हांजी थक सभु दूर थो करे। भक्ति में राम राम जपंदा आहिनि, माला फेरदा रहंदा आहिनि। बाबा जो पादरियुनि सां बि संपर्क थियो। पादरी बि बाइबल खणी करे वेही सम्झाईंदा आहिनि। ॾाढनि खे क्रिश्चन ठाहे छॾींदा आहिनि। हिते माला आदि फेरण जी कोई ॻाल्हि कोन्हे। बाप चईंदा पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। शिव मुख सां चइणो न आहे। असां त आवाज़ खां परे वञण वारा आहियूं। बाबा ॾाढो सहज युक्ति थो ॿुधाए कि मूंखे यादि करो त खाद निकिरी वञे ऐं गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र ठहिणो आहे। कमल फूल ॾाढो नामी ग्रामी आहे। उन्हनि जी वॾी पंचायत हूंदी आहे, परंतु पोइ बि न्यारो ऐं प्यारो रहंदो आहे।
तव्हां बि विषय सागर में रहंदे न्यारा ऐं प्यारा ठहो। इहे विषय सागर आहे न, इनखे नदी न चईंदासीं। तव्हां ॿार हाणे केतिरो समझदार था ठहो, इन समझ सां ई असां महाराज कुमार था ठहूं। तव्हांखे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, पुरुषार्थ करणो खपे। ॿार अथवा ॿारनि बालकियूं ॿई ॿिन्हिनि जी आत्माउनि खे पुरुषार्थ करणो आहे। लौकिक संबंध में बाप खां वरसो सिर्फ़ु ॿारनि खे मिलंदो आहे, बालकिन खे न मिलंदो आहे। हिते सभी आत्माउनि खे वरसो थो मिले। बाप सम्झाईंदा आहिनि याद जी यात्रा में रहो त तव्हांखे ऊंच पद मिलंदो। प्रदर्शनी में पहिरियों बाप जो परिचय ॾियणो आहे, पोइ हुन खां पोइ बाप जो वरसो मिलंदो आहे। पहिरियों त निश्चय दवे कि असां आत्माउनि जो पीउ बाप आहे। उन्हनि खे सम्झाइणो भॻवानु हिकु हूंदो आहे, ब्रह्मा विष्णु शंकर बि भॻवानु न हूंदो आहे। देवता भॻवानु पतित पावन निराकार बाप आहे, उन्हनि जी महिमा अलॻि आहे। अॼुकल्ह प्रदर्शनी में त्रिमूर्ति ते सम्झाइणो हूंदो आहे, उहो बाप आहे ऐं इहो दादा। वरसो हुन बाप खां थो मिले, उहो निराकार आहे न, उन्हनि सां वरसो कीअं मिलंदो? उहो आहे सभिनि जो रचयिता। ब्रह्मा विष्णु शंकर बि रचना आहे। रचना खे रचता खां वरसो न मिली सघंदो आहे। रचना खे रचता सां वरसो मिलंदो आहे, रचना थोरी वरसो ॾींदी। रचता बाप आहे ऐं रचना आहे ब्रह्मा विष्णु शंकर। त उन्हनि खां वरसो कीअं मिलंदो? शिव बाप खां ई वरसो मिलंदो न। शिव बाप ब्रह्मा द्वारा सभिनि खे वरसो थो ॾे। रचता सभिनि जो उहो हिकु निराकार आहे। इन करे ॻाल्हि आहे सर्व जी सदगति दाता उहो हिकु कंदो आहे। उन्हनि खे ई ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। बाक़ी उहो सभु शास्त्रनि जी अथॉरिटी आहिनि। इहो ज्ञान सागर ख़ुदि अथॉरिटी आहे। बाक़ी सभु त शास्त्र ॿुधाईंदा आहिनि न। बाबा वटि त ज्ञान आहे ई सही। वर्ल्ड अलमाइटी अथॉरिटी ख़ुदि चईंदो आहे मां वेद शास्त्रनि खे ॼाणंदो आहे। तव्हांखे सभिनि जो सार थो ॿुधायां। इहे सभु आहे भक्ति जी सामग्री जो सत्य प्रेता में हूंदी न आहे। भक्ति सां ई मनुष्य आत्माऊं जी उतरती कला थींदी आहे। छो जी भक्ति में माण्हू भॻवान जी निंदा ॾाढी कंदा आहिनि, भॻवान खे बिना पहचान सां यादि कंदा आहिनि, भॻवान खे कच्छ मच अवतार में तुमे मुँह में ठोके छॾींदा आहिनि। इन करे भक्ति सां मनुष्य आत्मा जी गिरती कला थींदी आहे। सर्वशक्तिवान हिकु बाप ई ॻायल आहे। उन्हनि सां गॾु योग लॻाइण सां ई असां पवित्र ठहींदा आहियूं। त सर्वशक्तिवान थियो न। असां सभिनि खे पतितनि खां पावन ठाहिण वारो उहो हिकु पतित पावन आहे। रावण राज सां मुक्त करे छॾियो आहे। तव्हां हाणे शिव बाबा खां शक्ति था वठो। जेतिरो जास्ती यादि कंदा ओतिरो शक्ति मिलंदी, खाद निकिरंदी वेंदी। तव्हांखे ॾींहं राति इहो ई फुरनो रखिणो खपे कि पतित खां पावन सुतो प्रधान कीअं ठहूं। माया जो तूफ़ान ईंदा, बाबा चईंदा आहिनि ख़बरदार रहणो आहे। तव्हांजी माया सां गॾु युद्ध आहे। फालतू विकल्प बि ॾाढा थींदा जो कॾहिं अज्ञान काल में बि न आया हूंदा, उहो बि ईंदा। तव्हां युद्ध जे मैदान ते आहियो न। महिनत सॼी यादि जी यात्रा यादि जी आहे। भारत जो योग नामी ग्रामी आहे। कहिड़ो योग? इहो ई योग जे लाइ ई बाबा सम्झाईंदा आहिनि कि तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। ईअं ॿियो कोई मनुष्य सम्झाए न सघे। उहो चई छॾींदा आहिनि सभु भॻवान जा रूप आहिनि। जिधर ॾिसूं हुते तू ई तू, परमात्मा ई परमात्मा। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां आत्मा आहियो, 84 जन्म भोॻियो अथव न। अगरि सभु परमात्मा आहिनि त छा परमात्मा बि जनम मरण जे चक्कर में ईंदो आहे? आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। आत्मा में सुठा बुरा संस्कार रहंदा आहिनि। सुठा संस्कारनि वारनि जी महिमा, बुरे संस्कारनि वारनि खे चईंदा आहियूं पापी नीच। बाबा पवित्र ठहिण जी युक्ति ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि। मनसा वाचा कर्मा सभिनि खे सुख ॾियो, दुख न ॾियो। पंहिंजे खे बि दुख न ॾियणो आहे। कोई बि विक्रम चोरी आदि न करणी आहे। अगरि किथे कूड़ ॻाल्हाइणो थो पए त मूंखां राय वठो। सभिनि खां वॾो पाप आहे काम कटारी हलाइणु, उहो न हलायो। बाप चईंदा आहिनि ॿार हथ सां कमु कंदे बुद्धि सां मूंखे यादि करो। बाबा सर्जन बि आहे न। सभिनि जी बीमारी हिकु जहिड़ी थी न सघंदी आहे। कर्म बि हिकु जहिड़ो न थी सघंदो। त क़दम क़दम ते पुछणो खपे। मंज़िल ॾाढी भारी आहे। अमरनाथ जी यात्रा त वेंदा आहिनि त चईंदा आहिनि अमरनाथ जी जय, बद्रीनाथ जी जय। हे बद्रीनाथ असांजी रक्षा करो। हाणे सभिनि खे तीर्थ यात्रा आदि कुझु
करणी न आहे। बुद्धि जी यात्रा करणी आहे। बुद्धि सां निराकार खे यादि करणो। निराकार त मथे रहंदो आहे न। मथे कीअं वञूं मिलण सां? मिलण उन सां मन बुद्धि सां असां परमात्मा सां मिलन मनाए सघंदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि ये ज्ञान जी ॻाल्हियूं मां ही तव्हांखे सम्झाईंदमि। मुंहिंजो ही पाठ आहे। तव्हां बि बाबा सां गॾु पाठदारी आहियो। हाणे जेतिरो जो पढ़ंदो ओतिरो उच्च पद पाईंदो। हिन में कोई जी बड़ाई न आहे। बड़ाई उहा हिकु बाप जी आहे जो सर्व मनुष्यनि जी सदगति कंदो आहे। सर्व ॿारनि खे पतितनि खां पावन ठाहींदो आहे। ड्रामा में मुंहिंजो बि पाठ आहे। पंज तत्वनि जो बि पाठ आहे। सभिनि खे पंहिंजो पंहिंजो पाठ मिलियल आहे। जो वधाइनि था धरती खे उछलणो आहे, विनाश थियणो आहे। तव्हांजो बि ड्रामा में पाठ अथव। हिन में बड़ाई कंहिंजी बि न आहे। राज्य कंदे कंदे आत्मा ई पतित थी वेंदियूं आहिनि। तव्हां बि पहिरियों छा हुयो? अर्थ नाटक पहिरीं हुयो। हाणे तव्हां विश्व जा मालिक ठहिया आहियो। ये तव्हांजो पाठ आहे न। पोइ बि असांखे ईअं ई पाठ वॼाइणो। हिन में लड़ाई जी बड़ाई जी व महिमा जी कोई ॻाल्हि कोन्हे। ये ड्रामो ठहियलु आहे। हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो पाठ थी वॼाए। बाबा बि अची करे पंहिंजो पाठ वॼाईंदो आहे न। भगत माण्हू बड़ाई कंदा आहिनि, महिमा ॻाईंदा रहंदा आहिनि। उहो कमु असां न कंदा आहियूं। हिते त बाप खे यादि करणो। बाबा हिन ड्रामो जो राज़ ॾाढो वंडरफुल आहे जो कोई खे पतो न आहे। बाबा असां सत्संग में ॻाल्हियूं भुलिजी वेंदासीं। ॾाढो विचित्र ड्रामो आहे। ईअं पाण सां ॻाल्हियूं करणियूं खपनि। कोई पाठदारी सुठो पाठ वॼाईंदो आहे त ताली वॼाईंदा आहिनि। असां बि चवंदा आहिनि मिठो बाबा, शिव बाबा जो ॾाढो सुठो पाठ आहे। असां बि बाबा सां गॾु सुठो पाठ था वॼायूं। केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। पोइ बि कंहिंखे सम्झ में न ईंदो आहे त सम्झंदा आहियूं की असांजी राजधानी जो न आहे। इहे बि ॼाणंदा आहियूं जो ब्राह्मण ठहिया हुया उहे ई ब्राह्मण ठही पोइ देवता ठहींदा। देवताउनि में बि प्रजा आदि सभु ठहींदा आहिनि। सभिनि जो अनादि पाठ, सभिनि खे अनादि पाठ मिलियल आहे। सृष्टि बि हिकु ई आहे। उहो हलंदी रहंदी आहे। गॉड इज़ वन, क्रिएशन इज़ वन। उहो ई चकर फिरंदो रहंदो आहे न। मनुष्य खोज कंदा रहंदा आहिनि। ॾिसंदा आहिनि मून ते, मून में छा आहे, उन्हनि जे मथां छा आहे, उन्हनि जे मथां छा आहे। सूक्ष्म वतन आहे न। हुते छा ॾिसंदा? लाइट ई लाइट। ॾाढो कोशिशि कंदा आहिनि। साइंस जी बि हद आहे। माया जी बि ॾाढी पॉम्प आहे। साइंस सुख जे लाइ आहे त दुख जे लाइ बि आहे। हुते एरोप्लेन कॾहिं किरंदा न आहिनि। दुख जी कोई ॻाल्हि हूंदी न आहे। बाबा चवनि था हिते त दुख ई दुख आहे। चोर लूटे वञे, आग लॻी वञे। हुते मकान ॾाढा वॾा हूंदा आहिनि। सॼी आबू जेतिरी ज़मीन हिकु हिकु राजा जी हूंदी आहे। तव्हां आया आहियो स्वर्गवासी ठहिण। बाबा खे यादि करो त खाद निकिरे। तव्हां सभु आशिक़ आहियो। हाणे माशूक तव्हांखे चए थो मूंखे यादि करो त अमरपुरी जा मालिक ठही वेंदा। हुते अकाले मृत्यु हूंदी न आहे। सत्युग में आहे श्रेष्ठाचारी दुनिया। इहा आहे भ्रष्टाचारी दुनिया। केतिरा वीके आहिनि। बाप खां वरिसो था वठनि। तव्हां बि वरिसो वठंदा आहियो न। अगरि श्रीमत ते न हलंदव त ऊच पद न पाए सघंदव। हर 5000 वर्ष खां पोइ बाबा स्वर्ग ठाहिण ईंदा आहिनि। कलयुग में ढेर मनुष्य, सत्युग में थोड़ा आहिनि त विनाश ज़रूरु थींदो। इन करे महाभारत लड़ाई साम्हूं बीठी आहे। अच्छा ओम शांति। मनन द्वारा बाप जी प्रॉपर्टी खे पंहिंजी प्रॉपर्टी ठाहिण वारा दिव्य बुद्धिवान ठहो। बाप द्वारा जो बि खज़ानो मिले थो उन्हनि खे मनन करो त अंदरि समाइजी वेंदो। कंहिंमें? आत्मा में। प्रॉपर्टी त सभिनि जी प्रॉपर्टी त सभिनि खे हिकु जहिड़ी मिलियल आहे न। लेकिन जो मनन कंदा उन्हनि खे बाबा जी प्रॉपर्टी पंहिंजी ठाहे सघंदा। पोइ उन्हनि आत्माउनि खे नशो ख़ुशी बि रहंदो आहे। इन करे चइबो आहे पंहिंजी घोटो तो नशो चढ़े। जो मनन जी मस्ती में सदा मस्त रहंदा आहिनि उन्हनि खे दुनिया जी कोई बि चीज़ उलझन आकर्षित न कंदी आहे। उन्हनि खे दिव्य बुद्धि जो वरदान स्वतः प्राप्त थी वेंदो। स्लोगन आहे मन जी उलझन समाप्त करण जे लाइ निर्णय शक्ति खे वधायो। अच्छा ओम शांति।